जी बिल्कुल नाज़रीन, सिंध में लखें एकड़ ज़मीन जो बंजर थियण खां बचाइण जे लाइ बॉर्डर में पीपल्स पार्टी की तरफां पानी की खोट खिलाफ़ एहतजाजी रैली कढी वई आहे। उन रैलीअ में असीं शरीक माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। हीअ जेका तकलीफ़ ॾिनी थी वञे, हिन पाणी खां जेको महरूम कयो थो वञे, इहा शायदि तकलीफ़ उन खां वधीक आहे। हिन में रोज़गार ख़तमु थी वेंदो, हिन में माण्हू बेरोज़गार थी वेंदा ऐं हिन खां वधीक ॿियो तकलीफ़ जो को न आहे। सरासर नाइंसाफ़ी आहे, बेवाजिबी आहे। जेसि ताईं असां पंहिंजो जाइज़ हक़ नथा वठूं, हर बाशऊर सिंधी, छो जो पीपल्स पार्टी जो मसइलो न आहे, हे सिंध जे जियापे जो ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे। मरसूं मरसूं सिंधनि देसूं जो नारो हणी इहो साबित कयो। अॼु वरी असां पंहिंजे उन धरती जा हिलाली पुट हुजण जो सबूत ॾींदे अॼु सरापा एहतजाज आहियूं त असांजे हिसे जो जेको पाणी आहे उहो असांखे ॾिनो वञे। सिंध जे पाणीअ जे लाइ, सिंध जे हक़नि जे धाड़नि जे लाइ, उन लाइ असां सभु गॾिजी जिदोजहद में निकिता आहियूं ऐं जेको असां सभिनी सिंधी क़ौम परस्त धुरनि खे, ॿियनि दोस्तनि खे बि रिक्वेस्ट था कयूं त हिन मामले ते असां सां गॾु थियनि। पाणीअ जे खोट जे ख़िलाफ़ु असांजो जेको तमामु हिकिड़ो निहायत बोल्ड स्टेप असांजे चेयरमैन वरितो, असां उन सां गॾु आहियूं। उन सां यकजहती ॾेखारण जे लाइ असां हीअ रैली कढी आहे। पानी न हूंदो तव्हांजा जानवर कीअं पीअंदा, तव्हांजो माल कीअं थींदो, तव्हांजी ज़मीन कीअं थींदियूं। हिन जो मक़सदु सिर्फ़ु इहो ई आहे जेको वफ़ाक़ी हुकूमत करबला जे वाक़े खे दोहराईंदे सिंध सां उहो माटेली माहवारो शुरू पई करे ऐं सिंध जो पाणी रोकियो पियो वञे। बिल्कुल नाज़रीन, तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। बॉर्डर में पीपल्स पार्टीअ जे जेको जियालनि जूं ऐं जेको उहिदेदारनि जूं, उन्हनि जो चवणु आहे त सिंध जे हक़नि ते हमेशह धाड़ो हयो पियो वञे। हिननि पुरज़ोर मुज़ामत कंदे ऐं वफ़ाक़ी हुकूमत खां घुर कई आहे त सिंध में जेको पाणी जी हथरादू खोट कई वई आहे उनजो पूरा करे असां सिंध वासियुनि जी बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन सरताज सां गॾु जावेद मंजूणे जो, सन टीवी न्यूज़, बॉर्डर।